ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ आहे 19/1/2025। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स आहे 30/11/2003। चारों ही सब्जेक्ट में अनुभव जी अथॉरिटी ठही समस्याउनि के समाधान स्वरूप में परिवर्तन करो। अॼु ब्रह्मण संसार जो रचता पंहिंजे चारों ओर जे ब्रह्मण ॿारनि खे ॾिसनि पिया। ये ब्रह्मण संसार नंढो सो संसार आहे, लेकिन अति श्रेष्ठ अति प्यारो संसार आहे। ये ब्रह्मण संसार सॼे विश्व जी विशेष आत्माउनि जो संसार आहे। हर हिकु ब्रह्मण कोटनि में कोई में भी कोई आत्मा आहे। शुद्धि पंहिंजे बाप खे पहचान बाप जे वर्से जे अधिकारी ठहिया आहिनि। जीअं बाप ऊचे ते ऊचो आहे त बाप खे पहचान बाप जो ठहिण वारी आत्मायूं भी विशेष आत्मायूं आहिनि। हर ब्रह्मण आत्मा जे जन्म ते ही भाग्य विधाता बाप मस्तक ते श्रेष्ठ भाग्य जी लकीर खींचे छॾी अथई। हर ब्रह्मण आत्मा जे जन्म ते ही भाग्य विधाता बाप मस्तक ते श्रेष्ठ भाग्य जी लकीर खींचे वरिती अथई। अहिड़ा श्रेष्ठ भाग्यवान आत्मा आहियो, अहिड़ा भाग्यवान पंहिंजे खे सम्झंदा आहियो। एतिरो वॾो रूहानी नशो अनुभव थींदो आहे। हर हिकु ब्रह्मण जे दिल में दिलाराम दिल जो दुलार दिल जो प्यार ॾियनि था। ये परमात्मा प्यार सॼे कल्प में हिकु द्वारा ऐं हिकु ही समय प्राप्त हूंदो आहे। ये रूहानी नशो सदा हर कर्म में रहंदो आहे। ये परमात्मा प्यार सॼे कल्प में हिकु द्वारा हिकु ही समय प्राप्त थींदो आहे। ये रूहानी नशो सदा हर कर्म में रहंदो आहे। छो जी तव्हां विश्व खे चैलेंज कंदा आहिनि कि असां कर्म योगी जीवन वारा विशेष आत्मायूं आहियूं। सिर्फ़ु योग लॻाइण वारा योगी न आहियूं, योगी जीवन वारा आहियूं। जीवन सदाकाल जी हूंदी आहे, नेचुरल ऐं नेचर हूंदी आहे, निरंतर हूंदी आहे। 8 घंटा 6 घंटनि जा योगी जीवन वारा न। योग अर्थात यादि त ब्रह्मण जीवन जो लक्ष्य आहे न। जीवन जो लक्ष्य स्वतः ही यादि रहंदो आहे ऐं जहिड़ो लक्ष्य हूंदो आहे ओड़ा पोइ लक्षण भी स्वतः ही ईंदा आहिनि। बाप दादा हर ब्रह्मण आत्मा जी मस्तक में चमकतो वो भाग्य जो सितारो ॾिसंदा आहिनि। बाप दादा हर ब्रह्मण आत्मा जे मस्तक में चमकतो वो भाग्य जो सितारो ॾिसंदा आहिनि। बाप दादा सदा हर ॿार खे श्रेष्ठ समानधारी स्वराजधारी ॾिसंदा आहिनि। श्रेष्ठ समानधारी स्वराजधारी ॾिसंदा आहिनि। त तव्हां सभी भी पंहिंजे खे समानधारी आत्मा आहियां, स्वराजधारी आत्मा आहियां ईअं अनुभव कंदा आहियो कि मां समानधारी आत्मा आहियां, स्वराजधारी आत्मा आहियां। सेकेंड में अगरि स्मृति में अचो कि मां समानधारी आत्मा आहियां त सेकेंड में समान जी केतिरी लिस्ट अची वेंदी। हाणे भी पंहिंजी समान जी लिस्ट स्मृति में आई, लंबी लिस्ट आहे न। असांखे केॾा सारा बाबा समान ॾिना अथई। स्वमान अभिमान खे ख़तमु करे छॾींदो आहे। छो स्वमान आहे श्रेष्ठ अभिमान। स्वमान छा आहे? श्रेष्ठ अभिमान आहे। त श्रेष्ठ अभिमान अशुद्ध भिन्न देह अभिमान खे समाप्त करे ॾींदो आहे। जीअं सेकेंड में लाइट जो स्विच ऑन करण सां अंधकार भॼी वेंदो आहे न। अंधकार खे भॼाइबो न आहे या अंधकार खे कढण जी महिनत न करणी पवंदी आहे, लेकिन स्विच ऑन कयो अंधकार स्वतः ही समाप्त थी वेंदो आहे। ईअं स्वमान जी स्मृति जो स्विच ऑन करो त भिन्न देह अभिमान समाप्त करण जी महिनत न करणी पवंदी। मां आत्मा आहियां, बाबा जी संतान।
ऐं अहिड़ा ॾाढा बाबा सखी सुम्हान ॾिना अथई। महिनत तॾहिं करणी पवंदी आहे जेसि ताईं सुम्हान जी स्मृति स्वरूप न ठहींदा आहियो। बाप दादा ॿारनि जो खेल ॾिसंदा आहिनि, सुम्हान खे दिलि में वर्णन कंदा आहिनि। मां बाप दादा जी दिलि तख़्त नशीन आहियां। वर्णन बि कंदा आहिनि, सोचदा बि आहिनि, लेकिन अनुभव जी सीट ते सेट न थींदा आहिनि। जो सोचदा आहिनि उहो अनुभव थियणु ज़रूरु आहे, छो जी सभिनि खां श्रेष्ठ अथॉरिटी अनुभव जी अथॉरिटी आहे, है न। जो असां मन में सोचूं था या ॻाल्हायूं था, संकल्प ऐं बोल में आहे, लेकिन उनखे अनुभव में लाइणो आहे, है न। उनखे अनुभव में लाइणो आहे। वर्णन बि कंदा आहिनि, सोचदा बि आहिनि, लेकिन अनुभव जी सीट ते सेट न थींदा आहिनि। जो सोचदा आहिनि उहो अनुभव थियणु ज़रूरी आहे, छो जी सभिनि खां श्रेष्ठ अथॉरिटी अनुभव जी अथॉरिटी आहे। त बाप दादा ॾिसंदा आहिनि, ॿुधंदा ॾाढो सुठो आहिनि, ॿुधंदे ॾाढे सुठा आहिनि, सोचदा बि ॾाढो सुठा आहिनि, लेकिन ॿुधणु सोचणु अलॻि आहे, अनुभवी स्वरूप ठहिणु इहे ई ब्रह्मण जीवन जी श्रेष्ठ अथॉरिटी आहे। इहे ई भक्ति ऐं ज्ञान में अंतर आहे। भक्ति में बि ॿुधण जी मस्ती में ॾाढा मस्तु हूंदा आहिनि, सोचदा बि आहिनि, लेकिन अनुभव न करे पाईंदा आहिनि। ज्ञान जो अर्थ ई आहे ज्ञानी तू आत्मा, अर्थात हर सुम्हान जे अनुभवी ठहिणु। अनुभवी स्वरूप रूहानी नशो चढ़ाईंदो आहे। अनुभव कॾहिं बि जीवन में भुलिजंदो न आहे। ॿुधल उहो सोचल उहो भुलिजी सघंदो आहे, लेकिन अनुभव जी अथॉरिटी कॾहिं कमु न थींदी आहे, है न। त असांखे हर चीज़ जो अनुभव हुजिणो खपे। त बाप दादा इहे ई ॿारनि खे स्मृति ॾियारींदा आहिनि, हर ॿुधी हुई ॻाल्हि जो भॻवानु बाप सां ॿुधी आहे उन जी अनुभवी मूर्त ठहो। अनुभव की हुई ॻाल्हि 1000 माण्हू बि अगरि मिटाइण जी कोशिशि करनि त मिटी न सघंदी आहे। माया बि अनुभव खे मिटाए न सघंदी आहे। जीअं शरीर धारण कंदे ई अनुभव कंदा आहियो न, मां फलानो आहियां, त केतिरो पको रहंदो आहे। कॾहिं पंहिंजी देह जो नाम भुलिजंदा आहियो। कोई तव्हांखे चए कि तव्हां फलानी या फलाना न आहियो त मञी सघंदा आहियो। ईअं ई हर सुम्हान जी लिस्ट अनुभव में कॾहिं सुम्हान भुलिजी न सघंदो आहे, लेकिन बाप दादा ॾिठो अथई कि अनुभव हर सुम्हान जो हर पॉइंट जो अनुभव ठहिण में नंबरवार आहिनि। जॾहिं अनुभव करे वरितो मां आहियां ई आत्मा जे सवाइ ॿियो आहे ई छा। देह खे त मुंहिंजो चईंदा आहियो, लेकिन मां आहियां ई आत्मा। जॾहिं आहियो ई आत्मा त देहभान काॾा आहियो, छो आहियो? कारण 63 जन्मनि जो अभ्यास आहे। मां देह आहियां, उल्टो अभ्यास पको थी वियो आहे न। यथार्थ अभ्यास अनुभव में भुलिजी वेंदो आहे। बाप दादा ॿारनि जी जॾहिं इहे महिनत कंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि त ॿारनि ते प्यारु ईंदो, है न। बाप दादा जॾहिं ॾिसंदा आहिनि ॿारनि खे महिनत कंदे हुए त प्यारु ईंदो आहे। परमात्मा ॿार ऐं महिनत कारण अनुभव जी कमी आहे। जॾहिं देह अभिमान जो अनुभव कुझु बि थी वञे, कोई बि कर्म कंदे देहभान भुलिजंदो न आहे, त ब्रह्मण जीवन अर्थात कर्मयोगी जीवन, योगी जीवन जो अनुभव कीअं भुलिजी सघंदा आहियो? त चेक करो, हर सब्जेक्ट खे अनुभव में लायो। ज्ञान ॿुधाइण त सहज आहे, लेकिन ज्ञान स्वरूप ठहिणो आहे। ज्ञान के स्वरूप में लायो त स्वतः ई हर कर्म नॉलेजफुल अर्थात नॉलेज जी लाइट माइट वारो हूंदो। नॉलेज खे चइबो आहे लाइट माइट। ईअं ई योगी स्वरूप, युक्ति स्वरूप, धारणा स्वरूप अर्थात योगी स्वरूप अर्थात जो योगी हूंदो न, जो हर कर्म योगयुक्त ऐं युक्ति युक्त हूंदो।
जेका ज्ञान स्वरूप हूंदा उन जो हर कर्म में लाइट माइट नॉलेज जी लाइट हूंदी, माइट वारो हूंदो। धारणा स्वरूप वारे जो हर कर्म, हर कर्मेंद्री, हर गुण जी धारणा स्वरूप हूंदी, है ना। सेवा जे अनुभवी मूर्त सेवाधारी जो अर्थ आहे निरंतर स्वतः ही सेवाधारी, चाहे मनसा वाचा कर्मणा, चाहे संबंध संपर्क, हर कर्म में सेवा नेचुरल थींदी वेंदी, इनखे चइबो आहे निरंतर स्वतः सेवाधारी। चार ही सब्जेक्ट जे अनुभवी मूर्त, अगरि जंहिंमें जेका अनुभवी मूर्त आहिनि उन्हनि जे ज्ञान गुण ज्ञान योग धारणा सेवा, ये चार ही सब्जेक्ट स्वरूप में हिन रीति ईंदा। त सभी चेक करो केसि ताईं अनुभवी मूर्त ठहिया आहियूं। असांजो हर कर्म नॉलेज लाइट, नॉलेज जी लाइट हूंदी आहे उन में। असांजो हर कर्म योग युक्त ऐं युक्ति युक्त हूंदो आहे। असांजो हर कर्म में गुणदान थींदा आहिनि। असां निरंतर स्वतः ही सेवाधारी रहंदा आहियूं। कहिड़े बि प्रकार जी सेवा हमेशह थींदी रहे। त बाबा चवनि था हाणे चेक करो हर गुण जा अनुभवी, हर शक्ति जा अनुभवी। वैसे कहावत बि आहे कि अनुभव समय ते ॾाढो कम में ईंदो आहे। त अनुभवी मूर्त जो अनुभव, कहिड़ी बि समस्या खे अनुभवी मूर्त अनुभव जी अथॉरिटी सां समस्या के सेकेंड में समाधान स्वरूप में परिवर्तन करे वठो। अनुभवी मूर्त पंहिंजे अनुभव जी अथॉरिटी सां कहिड़ी बि समस्या खे सेकेंड में परिवर्तन करे वठंदो। समस्या न रहंदी, समाधान स्वरूप ठही वेंदी। हाणे समय जी समीपता, बाप समान ठहिण जी समीपता समाधान स्वरूप जो अनुभव कराए। समय जी समीपता, बाप समान ठहिण जी समीपता समाधान स्वरूप जो अनुभव कराए। हर ॻाल्हि जो समाधान असां वटि हुजणो खपे। ॾाढो समय समस्या जो अचणु, समाधान करण जी महिनत कई। हाणे बाप दादा हर ॿार खे सुमानधारी, स्वराजित अधिकारी, समाधान स्वरूप में ॾिसणु चाहींदा आहिनि। हाणे बाप दादा पंहिंजे ॿारनि खे सुमानधारी, स्वराज्यदारी, समाधान स्वरूप में ॾिसणु चाहींदा आहिनि। अनुभवी मूर्त सेकेंड में परिवर्तन करे सघंदो आहे। अच्छा सब तरफ सां पहुची विया आहिनि। डबल फॉर्नर्स बि हर ग्रुप में पंहिंजो चांस वठी वठंदा आहिनि। सुठो आहे। हिन ग्रुप में पांडव बि कम न आहिनि। पांडवस बि हथ उठायो, माताऊं, कुमारियूं, टीचर्स हथ उठायो। पंहिंजे ग्रुप में माताऊं, पहिरें ग्रुप में माताऊं ज़्यादा हुयूं, लेकिन हिन ग्रुप में पांडवनि जी रेस सुठी कई आहे। पांडवनि बि सुठी रेस कई आहे। पांडव जो खे नशो ऐं निश्चय अञा ताईं बि गायन में ॻाईंदा आहिनि। छा ॻायल आहे ॼाणंदा आहियूं न, 5 पांडव लेकिन नशो ऐं निश्चय जे आधार सां सदा विजयी। इहे गायन हाणे ताईं आहे। त अहिड़ा पांडव आहियो। अच्छा नशो आहे न, त पांडव जॾहिं खां ॿुधंदा हूंदा, जॾहिं बि ॿुधंदा हूंदा असां पांडव आहियूं, त पांडव खे पांडव पति त कॾहिं बि भुलिजंदो न हूंदो। कॾहिं कॾहिं भुलिजंदो आहे छा? पांडव ऐं पांडव पति, पांडवनि खे कॾहिं बि पांडव पति भुलिजी न सघंदो आहे। पांडवनि खे इहो ई नशो हुजणो खपे। असां कल्प कल्प जा पांडव, पांडव पति जा प्यारा आहियूं। असां कल्प कल्प जा पांडव, पांडव पति जा प्यारा आहियूं। यादगार में पांडवनि जो नाम कम न आहे। पांडवनि जो टाइटल ई आहे विजयी पांडव। त अहिड़ा पांडव आहियो। बसि असां विजयी पांडव आहियूं। सिर्फ़ु पांडव न, विजयी पांडव। विजय जो तिलक अविनाशी मस्तक ते लॻल ई हुजे।
है न। विजय जो तिलक अविनाशी मस्तक ते लॻल ई हुजे। माताउनि खे छा नशो रहंदो आहे, ॾाढो नशो रहंदो आहे। माताऊं नशे में चईंदियूं आहिनि की बाबा आयो ई असांजे लाइ आहे। ईअं आहे न, श्री अधु कल्प में माताउनि खे मर्तबो न मिलियो, हाणे संगम ते राजनीति में बि माताउनि खे अधिकार मिलियो आहे। हर डिपार्टमेंट में तव्हां शक्तियुनि खे बाबा अॻियो रखियो अथई। त संसार में बि हर वर्ग में जॾहिं माता खे अधिकार, हाणे माताउनि खे अधिकार मिलंदो आहे। कोई बि अहिड़ो वर्ग न आहे जंहिंमें माताऊं न आहिनि। इहो संगम युग जो मर्तबो आहे। त माताउनि खे रहंदो आहे असांजो बाबा, रहंदो आहे न मुंहिंजो बाबा। नशो आहे न। माताऊं हथ हिलायो। अच्छा, भॻवान खे पंहिंजो ठाहे वरितो त माताऊं जादूगरनी ठहरियूं न। त बाबा चवनि था, बाप दादा ॾिसंदा आहिनि माताऊं चाहे पांडव बाप दादा जे सर्व संबंधनि सां प्यार त सर्व संबंधनि सां आहे, लेकिन कंहिंखे कहिड़ो संबंध विशेष प्यारो आहे उहो बि ॾिसंदा आहिनि। कई ॿारनि खे ख़ुदा दोस्त ठाहिणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। हिन करे ख़ुदा दोस्त जी कहानी बि आहे। बाप दादा इहे चईंदा आहिनि कि जंहिं समय जंहिं संबंध जी आवश्यकता हुजे त भॻवान खे उन संबंध सां पंहिंजो ठाहे सघंदा आहियो, सर्व संबंध निभाए सघंदा आहियो। ॿारनि चयो मुंहिंजो बाबा, ऐं बाबा चई मां तव्हांजो। मधुबन जी रौनक सुठी लॻंदी आहे न। चाहे केतिरा बि परे वेठा ॿुधंदा आहिनि ॿार, ॾिसंदा बि आहिनि, लेकिन मधुबन जी रौनक पंहिंजी आहे। मधुबन में बाप दादा त मिलंदा ई आहिनि, लेकिन ॿियो केतिरी प्राप्ति थींदी आहे। अगरि लिस्ट कढो त केतिरी प्राप्ति आहे। सभिनि खां वॾी प्राप्ति सहज योग, स्वतः योग रहंदो आहे। महिनत न करणी पवंदी आहे। अगरि कोई मधुबन जे वायुमंडल जो महत्व रखे त मधुबन जो वायुमंडल, मधुबन जी दिनचर्या सहज योगी, स्वतः योगी ठाहिण वारी आहे। छो मधुबन में बुद्धि में सिर्फ़ु हिकु कमु रहंदो आहे, सेवाधारी ग्रुप ईंदो आहे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन जो रिफ्रेश थियण ईंदा आहिनि त मधुबन में छा कमु आहे? कोई ज़िम्मेवारी आहे छा? खाओ पीओ मौज करो, पढ़ाई करो। त मधुबन ई आहे न। विदेश में बि ॿुधनि था न, लेकिन उहो ॿुधण ऐं मधुबन में अचणु, हिन में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। बाप दादा साधननि द्वारा ॿुधण ऐं ॾिसण वारनि खे बि यादि प्यार त ॾींदा आहिनि। कोई ॿार त राति जो जाॻी करे बि ॿुधंदा आहिनि। ना खां सुठो ज़रूरु आहे, लेकिन सुठे ते सुठो मधुबन प्यारो आहे। मधुबन में अचणु सुठो लॻंदो आहे, या हुते वेही करे मुरली ॿुधी वठो। अच्छा, छा सुठो लॻंदो आहे? हुते बि त मुरली ॿुधंदा आहियो, हिते त पोइ पुठियां टीवी में ॾिसंदा आहियो। त जो सम्झंदा आहिनि मधुबन में अचणु सुठो आहे, उहो हथु उठायो, सभिनि उठायो। अच्छा, पोइ बि ॾिसो भक्ति में गायन छा आहे? मधुबन में मुरली बाजे, इहा उहो ई आहे न। लंडन में मुरली बाजे ईअं थोरी आहे। काथे बि हुजो, मधुबन जी महिमा जो महत्व ॼाणण अर्थात स्वयं खे महान ठाहिण। अच्छा, सब जो भी आहिनि उहे योगी जीवन, ज्ञानी तो आत्मा जीवन, धारणा स्वरूप जो अनुभव करनि था। हाणे पंहिंजे टर्न में हिन सीज़न जे लाइ विशेष अटेंशन दिलायो हुयो कि इहो पूरो सीज़न संतुष्ट मणी ठहिणु रहणो आहे, संतुष्ट करिणो आहे। सिर्फ़ु ठहिणो न आहे, लेकिन करिणो बि आहे साथ में। सभी हाणे समय अनुसार कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे। प्रश्न न पुछो कॾहिं थींदो, हिन साल में थींदो, 6 मास में थींदो, अचानक कुझु बि कंहिं समय बि थी सघंदो आहे। इन करे पंहिंजी स्मृति जो स्विच ॾाढो पावरफुल ठाहियो। सेकेंड में स्विच ऑन ऐं अनुभव स्वरूप ठही वञो। स्विच ढिलो हूंदो,
स्विच ढीलो हूंदो आहे त घड़ी घड़ी ऑन ऑफ करिणो पवंदो आहे ऐं समय लॻंदो आहे ठीकु थियण में, लेकिन सेकेंड में स्विच ऑन सुमान जो स्वराज्य अधिकारी जो अंतर्मुखी थी करे अनुभव कंदा रहो। सुमान जो स्वराज्यदारी जो अंतर्मुखी थी करे अनुभव कंदा रहो। अनुभवनि जे सागर में समाए वञो। अनुभव जी अथॉरिटी की कोई भी अथॉरिटी जीते न सघंदी आहे। सम्झो छा करिणो आहे। बाप दादा इशारो त ॾींदा आहिनि, लेकिन इंतज़ार न करो, कॾहिं कॾहिं न, हाणे एवर रेडी। सेकेंड में स्मृति जो स्विच ऑन करे सघंदा आहियो। कहिड़ा बि सर्कमस्टेंसिस हुजे, कहिड़ी बि समस्या हुजे, स्मृति जो स्विच ऑन करो। कुछ भी थी वञे, पंहिंजी स्मृति जो स्विच ऑन करो। ये अभ्यास करो। छो जी फाइनल पेपर सेकेंड में थियणो आहे। मिंट बि न। सोचण वारा न पास करे सघंदा, अनुभव वारा पास करे सघंदा। त हाणे सेकेंड में सभी मां परमधाम निवासी श्रेष्ठ आत्मा आहियां। इन स्मृति जे स्विच खे ऑन करो ऐं कोई भी स्मृति न हुजे, कोई बुद्धि में हलचल न हुजे। बाबा ड्रिल कराए हिकदमि अचल। अच्छा, चारों ओर जी श्रेष्ठ सुमानधारी अनुभवी आत्माउनि खे सदा हर सब्जेक्ट में अनुभव खे लाइण वारा, सदा योगी जीवन में हलण वारा निरंतर योगी आत्माउनि खे सदा पंहिंजे विशेष भाग्य खे हर कर्म में इमर्ज रूप में रखण वारा। कोटन में कोई में भी कोई विशेष आत्माउनि खे बाप दादा जो याद, प्यार और नमस्ते। चारों ओर जी श्रेष्ठ सुमानधारी अनुभवी आत्माऊं, सदा हर सब्जेक्ट के अनुभव में लाइण वारा, सदा योगी जीवन में हलण वारा, निरंतर योगी जीवन वारी आत्माएं, सदा विशेष भाग्य के हर कर्म में इमर्ज रूप में रखण वारा। कोटन में कोई में भी कोई विशेष आत्माएं खे बाप दादा जो याद, प्यार और नमस्ते। दादी जी सां बाबा ॻाल्हाइनि था। सभिनि खे उमंग उत्साह में लाइण जो सुठो कार्य करो था। हाणे त करोड़नि खे संदेश ॾियण जो प्लान हले थो। करोड़ छा, सॼे विश्व जी आत्माउनि खे संदेश मिलणो आहे, है न। करोड़ छा, सॼे विश्व जी आत्माउनि खे संदेश मिलणो आहे। ओहो प्रभु त चईंदा न, ओहो प्रभु चइण जे लाइ बि तयारु करिणो आहे न। दादियुनि सां बाबा ॻाल्हाइनि था, इहे बि सहयोग ॾियनि था न। सुठो आहे, मधुबन खे संभालो था। अच्छा, सुठो सहयोगी ग्रुप आहे। हिक जी विशेषता आहे, उहो बि आदि रत्ननि जो प्रभाव पवंदो आहे। चाहे केतिरी बि आयु हुजे, नया भी अॻियां वधनि था, लेकिन पोइ बि आदि रतन जी पालना पंहिंजी आहे। हिन करे ग्रुप सुठो आहे। वरदान आहे विघ्न प्रूफ चमकीली फरिश्तो ड्रेस धारण करण वारा, सदा विघ्न विनाशक ठहो। स्व जे प्रति ऐं सर्व जे प्रति सदा विघ्न विनाशक ठहण लाइ क्वेश्चन मार्क खे विदाई ॾियण ऐं फुल स्टॉप द्वारा सर्व शक्तियुनि जो फुल स्टॉक करणु। सदा विघ्न प्रूफ चमकीली ड्रेस, फरिश्तो ड्रेस पाए करे रखणी आहे। मिट्टी जी ड्रेस न पाइणी आहे। साथ साथ सर्व गुणनि जे गहने सां सदा सजा रहो। सदा अष्ट शक्ति शस्त्रधारी संपन्न मूर्ति ठही करे रहणो आहे। कमल पुष्प जे आसन ते पंहिंजी श्रेष्ठ जीवन जो पांव रखणो। स्लोगन आहे अभ्यास से पूरो अटेंशन ॾियो त फर्स्ट डिवीज़न में नंबर अची वेंदो। मनसा सेवा जे लाइ
स्लोगन आहे जीअं वाचा सेवा नेचुरल थी वई आहे ईअं मन सां सेवा बि साथ साथ नेचुरल हुजे। वाणी सां गॾु मन सां सेवा बि कंदा रहो त तव्हांखे ॻाल्हाइण घटि पईंदो। ॻाल्हाइण में जो एनर्जी लॻंदी आहे उहो मन सां सेवा जे सहयोग जे कारण वाणी जी एनर्जी जमा थी वेंदी ऐं मन सां जी शक्तिशाली सेवा सफलता ज़्यादा अनुभव कराईंदी। अॼु थर्ड संडे आहे त उन लाइ योग अभ्यास में संकल्प करो सभी भाउ भेण संगठित रूप में हिकु ई शुद्ध संकल्प सां प्रकृति सहित सर्व विश्व जी आत्माउनि खे शांति ऐं शक्ति जो सकाश ॾियण जी विशेष सेवा करो। अनुभव करनि कि बाप दादा जे मस्तक सां शक्तिशाली किरणियूं निकिरी करे मुंहिंजी भ्रुकुटी ते अचनि थियूं ऐं मूंखां पूरे विश्व में फैलनि थियूं। त इहे शाम जो ऐं सॼो ॾींहं जे लाइ असांखे कोई बि कमु कंदे हुए कुझु बि ॻाल्हायो त मन सां बि पावरफुल हुजे ताकी असांजी ॻाल्हाइण जी एनर्जी वेस्ट न वञे, कम बोल में सभु सम्झी वञे साम्हूं वारो। ॿियो वरदान में बाबा छा चई, सदा पंहिंजी चमकीली ड्रेस में रहो ऐं सर्व गुणनि सां जे गहने सां सजे सजाए रहो। सदा अष्ट शस्त्रधारी संपन्न मूर्ति ठही करे रहो। कमल पुष्प जे आसन ते पंहिंजे श्रेष्ठ जीवन जा पांव हुजनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।